केस में वकील आहे उहो ऐं हिन वक़्तु दादू जी अदालत उन्हनि खे बाज़ तरीक़े सां इन हवाले सां ॻाल्हियूं कंदासीं त आख़िर कहिड़ो रीज़न हो जो एतिरो केस एतिरो त हलियो ऐं कया साल ते हलियो त हिन में सज़ा ईंदी इन हवाले सां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलाए वॾो केस हो तमामु, ऐं ॾींहं ॾिहाड़े जो हिकिड़ो इंसिडेंट थियो। दादा दिलेरी में 3 माण्हुनि जो खून कयो वियो, जंहिंमें 3 आई विटनेस हिन में मौजूदु हुया जिन इहो खून थींदे ॾिठो। ऐं उनखां पोइ ही हाई प्रोफाइल केस रहियो, छो जो सुप्रीम कोर्ट हिनखे जी स्क्रूटनी कई ऐं सुप्रीम कोर्ट हिनखे सुपरवाइज़ कंदी रही। उन खां पोइ डिफरेंट टाइम्स में केस ट्रांसफ़र थींदो रहियो। नौशहरे फिरोज़ खां पोइ सखर खां मीरपुर माथेलो, सखर हाई कोर्ट, लाड़काना हाई कोर्ट एंड देन कराची हाई कोर्ट, इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट। तक़रीबन 8 साल हिन सॼी प्रोसीडिंग्स खे लॻा ऐं फाइनली टेररिज़म जा सेक्शन हटाए हिनखे पोइ वरी ऑर्डिनरी कोर्ट में मोकिलियो वियो, जिते ही ट्रायल हलियो, जिते तक़रीबन 17 विटनेस जेके आहिनि उहे हिन में एग्ज़ामिन थिया ऐं 17 गवाहनि जंहिंमां 3 आई विटनेस हुआ जिन पंहिंजे साम्हूं ॾिठो। उन में नाला हुननि ॿुधाया ऐं वेपन्स ॿुधाया ऐं फायर्स इवन ॿुधाया, हुन त कंहिं केतिरा फायर कया ऐं कंहिंखे केतिरा लॻा। उन खां पोइ मेडिकल एविडेंस मौजूदु हुयो जेको ॿुधाए थो त हीअ जेका अननेचुरल ऐं फायर वेपन्स जी इंजरीज़ जे करे हुननि माण्हुनि जी डेथ थी आहे। हिन में जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त रीज़न जेको हुयो हिन सॼे इंसिडेंट जो मोटिव हुयो, उहो हुयो तमदार काउंसिल। तमदार काउंसिल हिकिड़ो सोशल सर्किल हुयो जेको मुख़्तियार चांडियो पंहिंजी कम्यूनिटी जा तमदार गॾु करे स्टार्ट शुरू कयो, ऐं जेको सम्झो वियो त उहा सरदारी जे ख़िलाफ़ु, जेका हुननि जे पंहिंजे कबीले जी सरदारी आहे, उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी बग़ावत हुनखे सम्झो वियो। ऐं उन जे इंटरव्यूज़ में 2017 जे इंटरव्यूज़ में अवामी आवाज़ न्यूज़पेपर में हुन जो इंटरव्यू वरितो, जंहिंमें हुन पंहिंजे उहे तशवीश ज़ाहिर कई त हीअ हिकिड़ी बग़ावत आहे जेका तमदार आहिनि चांडिया कबीले जा, जेके गॾु थी ऐं सरदार जे ख़िलाफ़ु हिननि हिकिड़ी बग़ावत शुरू कई आहे। उन जा रीज़न्स जेके बाद में इफेक्ट छा थींदा, ऐं बाद में इहो थियो त 3 मर्डर थिया ॾींहं ॾिहाड़े। गवाहियूं एतिरियूं मौजूदु आहिनि जंहिंमें सज़ा थी सघे पई। ठीकु आहे, अक्यूट कयो हुयो पुलिस 2 माण्हुनि खे, सरदार चांडिए खे बि कयो, बुरहान खे बि कयो। सरदार चांडिए जा रीज़न्स इहे हुया त जेके हुननि खून करे हुनखे मैसेज कया त फलाणा माण्हुनि जा खून थी विया आहिनि, असांजो माण्हू मारिजी वियो आहे, उहा CDR मौजूदु हुई। ऐं उनखां पोइ बुरहान हिकिड़ी प्ली वरिती हुई जेका जंहिंमें हुन चयो त आउं टंडे मोहम्मद ख़ान में मौजूदु हुयुसि, ऐं उते बिलावल भुट्टो ज़रदारी जो को इवेंट हुयो ऐं CM मौजूदु हुयो, जॾहिं को प्ली ऑफ एलिबाए वठंदो आहे त उनखे बि उहे ई एविडेंस प्रोड्यूस करिणो हूंदो आहे ट्रायल कोर्ट में, जीअं कंप्लेनेंट साइड कंदी आहे ऐं पंहिंजे जवाब में उहो ॾींदो आहे। ऐं उन जॾहिं उहे विटनेसिस पेश कया, जंहिंमें हुन हैदराबाद जी का जॻह ॿुधाई पई त उते उहो रहियल हुयो, उहा बि हुनजी स्ट्रॉन्ग न बीठी। जो मालिक जेको हुयो, जंहिं वटि ही ॿुधाइनि पिया मुमताज़ चांडियो MPA आहे हींअर, उन वटि रहियासीं, जंहिं घर जो नंबर हे ॿुधाइनि पिया, त मालिक चए पियो त उहो घर ई मूं वटि कोन्हे। विटनेस ॿुधाइनि पिया त असां हुनजे घर में रहियासीं, मालिक चए पियो घर ई मूं वटि कोन्हे। इवेंट जेको टंडे मोहम्मद ख़ान जो ॿुधाइनि पिया, उन में हिकिड़े हंधि चयूं त रैली आहे, हिकिड़े हंधि चयूं जलसो आहे, हिकिड़े हंधि चयूं त न असां लंच चेयरमैन साहब खे लंच कराई हुई। डिफरेंट ओपिनियंस आया। उन में असां कुझु सुवाल हुननि खां कया, जंहिंमें चेयरमैन साहब खे इनवाइट करण जा कुझु हिकिड़ी प्रोसेस हूंदो आहे, ऐं उहो प्रोसेस बि हुन न ॿुधायो ऐं हुन कोन ॿुधायो त हुनखे कहिड़े तरीक़े सां इनवाइट कयो। हुन चयो असां वियासीं, असां हुनखे चयो चांहि पीअण अचो, हलियो आहे। हुन खां पहिरियां हुन मञियो त असां हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे। त इहे सभु शयूं जेके असांजी नज़र में त हुननि जो स्ट्रॉन्ग एविडेंस कोन हुयो, ऐं असांखे इहा उमेदु असांखे न, पर इन खां अॻिते अचां त हीउ केस उमिरि बाब जो न हो जेको नज़र आयो पिए त हिकिड़ो 2 पार्टियुनि जो केस न हो।
ही मुआशिरे जो केस हुयो जेको नज़र आयो पे, छो जो फ्यूडलिज़म हिकिड़ो पार्ट आहे, आम माण्हू हिकिड़ो पार्ट आहे। हिकिड़ो खणी इहो चइजे त फ्यूडलिज़म ऐं आम माण्हूअ जे विच ते हिकिड़ी जंग हुई। हिकिड़े पासे बेपहुच माण्हू हुया ऐं हिकिड़ी छोकिरी अंडर एज छोकिरी हुई, हिकिड़े पासे एॾा वॾा सरदार जेके रूलिंग पार्टी सां बिलोंग कनि पिया, ऐं हींअर बि उहे एक्टिव MPs आहिनि ॿई, उहे हुया। ऐं सॼी जेको मशीनरी आहे, स्टेट मशीनरी, उहा हिकिड़े पासे हुई ऐं आम माण्हू बेपहुच माण्हू हिकिड़े पासे हुया। पर अॼु तव्हां ॾिठो त उन मुआशिरे खे, उन आम माण्हू खे, उन सिविल सोसाइटी खे ऐं उन्हनि सभिनी बेपहुच माण्हुनि खे जेके जेके जिथे हिननि 8 सालनि में इन उमेद में हूंदा त शायदि हाणे को नओं फ़ैसिलो ईंदो, ऐं अॼु उहो जेको अचिणो हुयो सभु इंतज़ार में हुया त शायदि कुझु नओं थियण वारो आहे, जुडिशरी जे ई बिहाफ ते थिए पर थियण वारो आहे। पर उहो रवाजी तौर ते उहो ई थियो जेको हमेशह थींदो आयो आहे। ऐं शायदि 10 सेकंडनि में उहो 8 सालनि जी स्ट्रगल उॾामी वई जॾहिं जज साहब अनाउंस कयो त सभु माण्हू जेके आहिनि उन्हनि खे बाइज़त बरी, इज़त बि ॾेई छॾियनि त बाइज़त बरी कयो थो वञे, ऐं उहे बाइज़त बरी थी विया। त सवाल हिते आहे त उहे जेके रिपीटर जा फायर हुया उहे कंहिं आया क्लाशनकोफ जा फायर्स हुया, 3 माण्हू हेॾां हुआ, हिकिड़ो माण्हू वापसि हुननि जो पंहिंजो मुअल हो जंहिंखे वठी आया। त इहो सवाल इते ई रहिजी वियो त इहे कंहिं मारिया, ऐं उन खां पोइ इहो सवाल बि रहिजी वियो त जेकॾहिं उहे कंहिं मारिया उन्हनि जी ख़बर कान्हे त पोइ ही जेके 3 सालनि खां वठी जेल में हा, इन्हनि जे पोयां कहिड़ो मोटिव हुयो। ॿियो त 52 माण्हू इन में अहिड़ा हुया जेके एब्सकॉन्ड करे विया, जेके रूपोश हुया, जंहिं ते सुप्रीम कोर्ट 50 लख जो इनाम रखियो। त जॾहिं जेको माण्हू एब्सकॉन्ड करे वेंदो आहे, भॼी वेंदो आहे इंसिडेंट खां पोइ, ऐं उन ते सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां डिपार्टमेंट खे 50 लख अवॉर्ड मनी उन ते रखियो वियो, त इहे सभु सज़ाऊं काॾे थियूं वञनि पियूं। त असां सम्झूं था त इहा नाजाइज़ी के हिकिड़ी फैमिली सां न आहे, हिकिड़े सर्किल सां आहे, मुआशिरे सां आहे। सो इंशाअल्लाह ताला नेक्स्ट रेमेडी आहे, नेक्स्ट फोरम आहे। ही पहिरियों फोरम हुयो, 2 फोरम अञा मौजूदु आहिनि। कंप्लेनेंट साइड चवनि था त असां फाइट कंदासीं इन केस खे अॻिते, छो जो जेतिरो बि एविडेंस आहे उहो फाइल जो हिसो आहे। फाइल जो हिसो आहे त हिन कोर्ट न ॿुधो आहे त अॻी कोर्ट ॿुधंदी, उन खां अॻी कोर्ट ॿुधंदी। इंशाअल्लाह ताला को त अहिड़ो जवान हूंदो जेको सपोर्ट कंदो।